नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं सखर मां हफ़ीज़ लाशारी जी। सखर जे ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज टीचिंग इस्पताल में डिघे अरसे खां हलंदड़ मुलाज़मतनि वारे केस जो अहम फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे। सिंध हाई कोर्ट जे सखर बेंच, जंहिंमें जस्टिस अमजद अली बुर्डो ऐं जस्टिस अली हैदर अदा दरीशानी शामिल हुआ, डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटी DRC तहत ग्रेड 1 खां 4 ताईं 160 मुलाज़मनि जी भर्तियुनि खे क़ानूनी करार ॾेई छॾियो। तफ़सीलनि मूजिबि हीउ केस गुज़िरियल 3 सालनि खां अदालत में हलंदड़ हो, जंहिंमें नौजवान उम्मीदवारनि भर्तियुनि में देर ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। ॿुधणी दौरान इस्पताल इंतिज़ामिया पंहिंजे मौक़िफ़ खे मज़बूत अंदाज़ में पेश कयो ऐं समूरा ज़रूरी रिकॉर्ड अदालत में जमा कराया। कोर्ट मामलनि जे हवाले सां एक्टिंग मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर शाहिद इक़बाल मुग़ल, डेवलपमेंट प्लानिंग ऑफिसर रज़ा मोहम्मद कुरैशी ऐं MS PRO मोहम्मद इस्माइल मज़ारी अहम किरदारु अदा कयो। इंतिज़ामिया चयो त हू हमेशह मेरिट ऐं शफ़ाफ़ियत ते यकीन रखनि था ऐं अदालत में बि इहो ई मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो। हुननि वधीक चयो त नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण सां न सिर्फ़ संदनि ज़िंदगियूं बहितर थींदियूं, पर इदारे जी कारकर्दगी में बहितरी अचे थी ऐं अवाम खे वधीक बहितर तिबी सहूलतूं फ़राहम करे सघबियूं।